बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु मां अवामी प्रेस क्लब जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जो हुननि पंहिंजे जेके बुज़ुर्ग शख़्सियूं हुयूं, फ़क़ीर पांधी साहब जंहिंजूं वॾियूं ख़िदमतूं हुयूं, जंहिं इल्मु ऐं अदब ऐं ख़ासि करे नियाणियुनि जी जेका आहे परगोर रहंदो हुयो, उनजे नाले ते अॼु हीउ जेको आहे आख़िरी सुबुह शाम मल्हाई वई आहे। इहो हिकु वॾो अज़ीम जहाज़ कयो आहे अवामी प्रेस क्लब, जंहिंखे मां साराहियां थो ऐं वाक़ई तव्हां साराहिण जे जोॻा आहियो। ऐं अवां हमेशह जेको आहे पंहिंजे विसारियल जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे यादि करण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। तो मां इन हवाले सां इहो ई चवंदुसि त तव्हां जेको अॼु इंतिख़ाबु कयो हो पांधी फ़क़ीर जो ऐं उन खां अलावा दहकान खे जेको तव्हां अवॉर्ड ॾिनो आहे, इहो हक़ीक़त में अवां हुन जेको किरदारु हुयो, मुज़ाहिमती किरदारु पंहिंजे ज़मीन खे बचाइण जे लाइ, उनखे बि अवां यादि कयो आहे। त इहे ॿई प्रोग्राम अहिड़ा हुया जंहिंमें मां चवंदुसि त अवां जस लहिणो ऐं अवामी प्रेस क्लब खे मां सलाम पेश कंदुसि। महिरबानी।